केॾो करीम मां मौक़ियो थो ॾिए बंदे खे पंहिंजे सफ़ाई तो। ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा अज़ीज़ो? वरी इमाम ईंदो साईं बिल्कुलु सचा चवंदो इमाम बि तुंहिंजो। हाणे खुदावंद आलम चवंदो त हे सभु हिन मुंहिंजा ज़ुबान ते मोहर हणंदुसि। सूरह यासीन जी आयत अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम। क़यामत जे ॾींहुं ही ज़ुबान खे मोहर हणी बंदि करे चवंदो भई हर शइ तुंहिंजी आहे। हाणे वरी अल्लाह चवंदो हथनि खे पेरनि खे तव्हां ॾियो गवाही हिन छा छा कयो आहे। सभु चवंदा मुंहिंजा मालिक साईं जेको कुझु आहे। वरी मोहर खसे ख़तम करे हाणे चवंदुसि ॾे ख़बर पेरनि ऐं हथनि ते मुंहुं करे चवंदो तव्हां बि मूंखां फिरी पोइ इन टाइम लाइ अली वारा कर। जन्नत वञण जन्नत सवली ॻाल्हि आहे पर कोई अली वारो हुजे त जन्नत में मूंखे तुंहिंजे इन ईमान ऐं एतिक़ाद जो कसम आहे जन्नत में वञण को मसलो कोन्हे। अली जो मुरीद रुगो पाण जन्नत में वियो थी आहे कहिड़ो विलायत जो फ़ाइदो त 70,000 मोमिननि खे वठी वञे अली जो शियो इनखे चए। मां बि फारिग आहे न वांदो जो आहियां हाणे इन करे ॿ चार जुमिला पढ़ण ते दिलि थी चवे जीअं तव्हां मां हक़ीक़त इंसाफ़ न कयो आहे। चई सही बच्चो उनजी तरबियत कीअं कजे यादि आहे न त केतिरा ई वालिदैन ईअं मूंखे हिकिड़े दोस्त बि चयो त कंप्यूटर जी दुनिया आहे। जेकॾहिं कोई माण्हू कंप्यूटर ते गौर करे त शायदि इस्लाम आणण में उनखे दिक़त ऐं देर न थींदी। मां अंग्रेजी त पढ़ियल कोन जेके 2 दर्जा पढ़िया उहे बि विसरी विया ऐं मूंखे उहे जेकॾहिं अखर वर्ड न पर जुमिला जेकॾहिं ॻाल्हायां ऐं काई हेॾे फेर फार ते त तव्हां वरी अंग्रेज़दान जेके आहे खिलंदव उनजे करे जीअं मां इहा शइ सम्झी आहे उहे तव्हां ते पहुचायां। कंप्यूटर हिकु आहे खोखो जेके मुंहिंजा ॿाहिरि मां वांगुरु आहिनि मूं वारो खातो उहो बि जीअं सम्झी उते हिकिड़ो खोखो ॿियो आहे उनजो प्रोग्राम सॉफ्टवेयर चलो इॾे बि न इॾे वेंदुमि त वरी तव्हां चवंदो क़ाबिलियत थो ॾेखारे। हाणे हिकिड़ो खोखो ॿियो हुनजो प्रोग्राम जे प्रोग्राम अथसि त कंप्यूटर जे न अथसि अंग्रेज कंप्यूटर ठाहिण वारे या दुकानदार वटि हिकिड़ो मुसलमान थियो नौकर। मां ॾिसां तव्हां केतिरे ताईं मूंसां गॾिया था हलो। हिकिड़े ॾींहुं उन पंहिंजे मालिक खे चई त मूंखे मोकल ॾे जो मां घर वेंदुमि। ओचितो हुन पुछियो त ॾे ख़बर भला छो थो ओचितो वञे चई एमरजेंसी आहे हंगामी हालात छाजा चई अल्लाह पुट जाओ ॾिनो आहे पुट जाओ थी त हंगामी हालतूं छा चई उहा इन जे करे जो मां हितां वेंदुमि मूंखे घर वारनि फोन कई आहे त जल्दी पहुच हितां वेंदुमि कोई आलिम ॻोल्हींदुमि उन आलिम खे चवंदुमि त मुंहिंजे बच्चे जे कननि में आज़ान ऐं इक़ामत चवे। ॻाल्हि सम्झ वाला कोन आज़ान इक़ामत छा आहे मां त अॼु त ॿुधां
चई हा वो बच्चो ॼमंदो आहे न असां मुसलमाननि खे त पोइ पहिरियों मां जो खीर बि न ॾींदा आहियूं। थकल आहियो यार। उन बच्चे जे कन में आज़ान इकामत चवंदा आहियूं। चई उहा चई ॿुधाए। चई 4 दफ़ा चवंदा आहियूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाह। चई हिन जी माना छा आहे? चई बच्चे के पहिरियां पहिरियां चवंदा आहियूं त इन अल्लाह को सवा को लाए के सजदा न थई। पोइ चवंदा आहियूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। चई इन जो मक़सद छा? चई इहो सदायूं त जंहिंजे उलूहियत जो इक़रार कयई हाणे के गवाही ॾियणी पवंदी ज़ुबान सां बे इहा त जेको सजदे जे लाइक़ आहे मां गवाही थो ॾियां उन जो शरीक कोई कोन्हे। मां ॾिसां थो न इलाही हेठि लहंदा था वञनि। तव्हांजे मिज़ाज जी ॻाल्हि कयां हा त 8-10 नारा बि था हणी पोइ छा थींदो? थी वरी 2 दफ़ा चवंदासीं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। तोखे रुगो अल्लाह जो इक़रार न आहे करणो पर हुनजे नुमाइंदनि जो बि इक़रार करणो थी त जेकी उन्हनि जा नुमाइंदा गुज़रिया आहिनि उन्हनि में सभिनी में अफ़ज़ल तरीन जेको नुमाइंदो आहे उहो मुहम्मद रसूलुल्लाह आहे। इहो ॿुधाईंदासीं बस। न वरी इन मोहम्मद जे वसीअ जो बि इक़रार करणो आहे। अशहदु अन्न अलीयन वलीउल्लाह। गवाही था ॾियूं त जेको अली आहे उहो अल्लाह जो वली आहे मुस्तफ़ा जो वसी आहे। हाँ बस। चई न वरी 2 दफ़ा ॿियो चवंदासीं हय्य अला सलाह। ओ चई अल्लाह जी वॾाईअ जो इक़रार कयई। हाणे तूं सजदो करे तजर्बो करे दुनिया खे ॾस त रुगो ज़ुबान सां न ॿियो को लाए के सजदा हुजे हा त उन खे झुकऊं आहे पर हिन खे सजदो करे दुनिया खे ॾसियूं था त ॿियो को सजदे जे लाइक़। भई हय्य अला खैरिल अमल साॻो नेकी। नेकीअ में तव्हां जेतिरो चओ दीन सॼो नेकी आहे। जी आख़िर वरी 2 दफ़ा चवंदासीं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। चई इहो छो? इहे बच्चे खे सम्झाईंदासीं त तौहीद को कॾहिं बि न भुलिजां छो त अली जीअं दरसे तौहीद ॾिनो आहे ईअं कंहिं इमाम ॾिनो ई कोन्हे। हुनजो नतीजो छा निकिरंदो? नतीजो इहो निकिरंदो त जेको बच्चो आहे हाणे उहो क़त्ल थी वञे कटिजी वञे पुर्ज़ा पुर्ज़ा थी वञे जेकॾहिं अॻिते बि दीन जी तरबियत मिली पियसि न त न अलीअ तो हथ खणंदो पेरनि ते किरी मुसलमान कर हाजी मर्ज़ी साईं जीअं वणे मुसलमान कर। छो मुसलमान ते न बहस कयई? चई हाणे त कंप्यूटर ज़हन में आयो आहे। असल कंप्यूटर त हाणे सम्झ में आयो त बच्चो इहो कंप्यूटर वांगुरु माज शिकम खां निकितो त इहो खोखे जे मिसाल आहे। उनखे प्रोग्राम विझी करे दुनिया खे ॾसियो त हाणे हे जीअण जे बि लाइक़ आहे। अल्लाह जा सजदा बि न ईअं त पोइ मां बस कंदुमि पक्का त हाणे जेकॾहिं मां हिते बि छॾियुमि त मुंहिंजे न्याज़ खे हथ कोन हलाईंदा। जो वेठो मथो हणिजे तव्हां वेठा तस्वीर सोरियो त लहे या किरे
फायदो कोई कोने। रसूलुल्लाह जन बे हिक वक्त दीन कोन पहुंचायो। मां त इहो ई तो चवां जेके शयूं मूंखे यादि आहिनि मां तव्हां ताईं पहुचायां। जेकॾहिं कंहिं नंढड़ी मुंहिंजे बच्चे मुंहिंजे भाउ बि अमल करे विधो त मूंखे अली थो ॼाणे, मूंखे ख़ुशी थींदी, मुंहिंजी मजलिस वॾी कामयाब आहे जो अली राज़ी थी पियो। तव्हां मुंहिंजे तरीक़ेकार मुंहिंजे मजलिसुनि जे पढ़ण खे सम्झी विया हूंदव त मूं पहिरियां बि चयो आहे जेतिरी मां हिन पासे ॾे कोशिशि कई आहे जे इहा नारनि वारे पासे ॾे कयां हा त बि एतिरो हथु करे वञा हा जो तव्हां उथी उथी नारा हणो। मुंहिंजी पंहिंजी तरीक़ेकार वारी ॻाल्हि आहे त कुझु न कुझु नौजवाननि खे अली ऐं औलाद अली जे चवण ते हलण जी तरग़ीब ॾियो। जीअं अल्लाह जा सजदा बि अदा करणा आहिनि चइसि क़बूल आहे। हाणे अब्दुल्ला चए थो त बस रुगो हिक शइ जे इंतज़ार में हुयुमि त हाणे जेतिरो शरीफ़ आहे अलाह करे एतिरो हिन जे दिलि में मोहबत अहले बैत हुजे। ख़बर त हुई कोन न। हिक ॾींहं में अची मज़दूरी कई, मज़दूरी करे लथो। साहिब किताब जा जुमला इहे आहिनि त अब्दुल्ला चए थो मूंखे हैरत लॻी कम त हिक जो कम करे जो लथो त मां अंदाज़ो लॻायो 5-6 ॼणो गॾिजी कम कयो। मासूम का हिकिड़ी रिवायत आहे पाण फरमाइनि था त मोमिन जे हथ ऐं कदमनि में ख़ालिक बरकत रखी। साईं मोमिन हुजे त छो त रिवायत में आहे त जॾहिं इमाम ज़माना जन ईंदा न त हिक मोमिन जी ताक़त 40 मोमिन जेतिरी हूंदी। कम जो करे लथो हाणे दिल में चयमि त इहो मुनासिब कोन्हे जो हेड़े ईमानदार खे मां 1 दिरहम ॾियां। एॾो शरीफ़ आहे, सॼो ॾींहुं महिनत कई अथई, पर जॾहिं वुज़ू जो शुरू कई त मुंहिंजी ख़ुशी जी इंतिहा न हुई। वॾी दिलि ख़ुशि थी जो मां चयो त शरीफ़ अॻिणे ई हुयो ऐं नेमत ते नेमत ख़ुदावंद आलम ॾे जो हिन जो वुज़ू मूंखे अली ऐं हुसैन वारो नज़र आयो। मजमू घणो आहे जंहिं जंहिंजो अली इमाम हथ मथे करे न रहे। हाय ॿियो ॾींहुं अचे त मां चयो ईंदो बसि जीअं आयो हिनखे 2 दिरहम आयो। मज़दूरी कई ज़ाहिर 8 ॾींहं तरसणो पियो। हाणे जेॾी महिल आयो त वरी मज़दूरी करे लथो त 2 दिहाड़नि में कमु कई मुकमल। चवंदो आहियां हाणे कहिड़ी रिआयत कयां हिते जेकॾहिं कोई मिस्त्री साईं वेठो हुजे त माफ़ करे। अॼोके दौर जो मिस्त्री जेकॾहिं 1 ॾींहं जे कम खे 2 हफ़्ता न लाथई त ईमानदार कोन्हे। भित टेड़ी हूंदी चई हे कीअं कई चई सिरूं ख़राब हूंदी। अच्छा मां हिकिड़े हंधि इहा ॻाल्हि कई त मूंखे मोमिन हिकिड़े भाकुर पाए खिली चई भला तोखे कंहिं मिस्त्रीअ तपायो आहे। अली वारो ॿिए दफ़े जेॾी महिल हाणे मज़दूरी करे लहे पियो, राज़ी त वेठा आहियो न, मज़दूरी करे जेॾी महिल लथो त चए त 2 दिरहम कढियमि अॻियां रखियमि। साईं बिस्मिल्लाह मां दारैन सदको कयां अली जे ग़ुलामनि तां। उन मां 1 दिरहम खई चए त साईं ॿिए में मुंहिंजो हक़ कोन्हे। चई सरकार मां पंहिंजे तरफ़ों थो ॾियां, ख़ुशी सां थो ॾियां। चई न मां तय करे चुको आहियां न, तय जो कयमि त बसि इहो मूं खऊं। हाणे घणो आहे तुंहिंजे ख़र्च खां बि घणो आहे, हिन करे जो थोरा हुजनि या त न ॾे हा।
हाणे मुंहिंजो बि कोन्हे, तुंहिंजो बि कोन्हे। जल्दी कर अमीर बणजी हिकु पाड़ेसरी ग़रीब ताईं अमानत पहुचाए, मता रस्ते में मौत अची वञे। तो हे माण्हू त दोस्ती जे लाइक़ आहे। अल्लाह बस हिन सां प्यार मोहब्बत शुरू। थकजी पिया आहियो न? चई हाणे कचहरी कनि। 8 ॾींहं वरी जंहिं जॻह ते मुलाक़ात थी उते वियो, चई त घर बंदि आहे। पुछा कई ही काॾे वियो हमरा? जंहिंसे बीमार आहे। बीमारी जिते ॾुखी आहे, अलाह जे नेमतुनि मां हिकिड़ी नेमत आहे जे शुक्र कजे त। मां खां पुछो छो भला? बीमारी ॾेई ख़ालिक़ दुनिया में गुनाह खां धोए थो बंदे खे। कपड़ो जो उनखे मेरान लॻंदी आहे, मस्तूरात उनखे गरम पाणीअ में विझी पहिरियां त उॿारींदियूं जी, वरी उन खां पोइ सोटीअ सां अची वठंदियूं अथसि। छा इहा दुश्मनी आहे इन सां? यार मां ईअं नथो पढ़ां तव्हां भई पाणीअ में काढ़ियोसि, वरी कढी ऐं सोटिन सां वठोसि। दुश्मनी न आहे उहा। मस्तूर चवंदी आहे त जॾहिं दुकान खां आयो हुई, कपिड़े खे चवंदी आहे दुकान खां आयो हुई त तो में कोई बि ऐब कोन हो। हाणे इन जे करे ही तोखे धुआं थियूं, सिर्फ़ इन करे त तूं उहे बणज जीअं बेऐब आयो हुई। अल्लाह बि नाराज़ कोन्हे जो हो बीमारी ॾेई सज़ा थो ॾे। तुंहिंजे मुंहिंजा बंदा ज़माने में हलियो जो आहे, हाणे गुनाहनि जी मेरान तुंहिंजे जिस्म खे वई आहे दाग़दार बणाए। बीमार आहे, काथे तो रहे? शहर खां ॿाहिरि। लेकिन पढ़िया लिखिया